लाहौर T20 वर्ल्ड कप लाइ पाकिस्तान जे 15 मेंबरनि जा नाला फाइनल कया विया आहिनि। ज़रियुनि मूजिबि पाकिस्तानी स्क्वाड में 5 फास्ट बॉलर, 4 ऑलराउंडर, 3 विकेट कीपर, 2 बैट्समैन ऐं 1 स्पिनर शामिल हूंदो। ज़रियुनि जो चवणु आहे त शादाब खान, वसीम अयूब ऐं उस्मान बि टीम में शामिल हूंदा। हारिस रऊफ़ मुकमल तौर ते फिट आहे ऐं खेसि वर्ल्ड कप स्क्वाड में बि शामिल कयो वेंदो। ज़रियुनि मूजिबि बाबर आज़म कप्तान, फ़खर जमा, मोहम्मद रिज़वान, उस्मान खान, आज़म खान, अमाद वसीम, शादाब खान, वसीम अयूब ऐं इफ्तिखार अहमद बि स्क्वाड में हूंदा। ज़रियुनि जो चवणु आहे त इबरार अहमद, शाहीन शाह आफ़रीदी, मोहम्मद आमिर, नसीम शाह, अब्बास आफ़रीदी बि पाकिस्तानी स्क्वाड में हूंदा। जिरद 3 रांदीगरनि में सलमान अली आग़ा, हसन अली ऐं इरफान न्यासी हूंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।